सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब छहों सबक पहिरियों हवा ऐं उन जी अहमियत एयर एंड इट्स इम्पोर्टेंस। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। अॼु असां हवा जे बारे में पढ़ंदासीं। हवा जंहिंमें असां रहूं था, जंहिंमें असां साह खणूं था ऐं जंहिंखां सवाइ असां ज़िंदा नथा रही सघूं। अचो त असां ॾिसूं त उहा हवा छा आहे, हुन जी कहिड़ी अहमियत आहे। असां पोएं बाब में पढ़िया आहियूं त असांजी हवा में छा आहे। असांजी हवा में ख़ुश्क हवा खां अलावा पाणीअ जा बुखार, मिटीअ जा ज़रड़ा, बैक्टीरिया ऐं वायरस हूंदो आहे। ऐं जेका ख़ुश्क हवा हूंदी आहे उन में तक़रीबन 78% नाइट्रोजन जो हूंदो आहे, 21% ऑक्सीजन हूंदी आहे, 1% तक़रीबन जेको आहे उहो आर्गन हूंदी आहे ऐं उन खां अलावा बाक़ी सभु जेके आहिनि उहे ॿियूं गैसूं हूंदियूं आहिनि। अहिड़ी तरह असांखे ख़बर आहे त हवा में कहिड़ियूं गैसूं आहिनि ऐं असांखे कार्बन डाइऑक्साइड जी अहमियत जी ख़बर आहे त उहा केतिरी अहम आहे, असांजी कहिड़े कमु ईंदी आहे। असां इहो बि ॾिठो त जेका हवा आहे उन में ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस शामिल आहिनि। ऑक्सीजन साह खणण जे अमल लाइ ज़रूरी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड रोशनाई तरकीब यानी फोटोसिंथेसिस लाइ ज़रूरी आहे, जंहिंमां असांजी खुराक ठहंदी आहे। हवा जी चुरपुर ऐं दाब जेका आहे उहो मौसम मरतब कंदो आहे, यानी हवा जी मूवमेंट ऐं प्रेशर, उन सां असांजी मौसम ठहंदी आहे। असांखे इहा ख़बर आहे त विंड जेका चुरंदड़ पुरंदड़ हवा आहे, हवा जे लॻण या घुलण खे विंड चइबो आहे ऐं हवा जो लॻण या घुलण यानी विंड माहौल मुरतब कंदो आहे। असांखे ख़बर आहे त ॿूटनि खे ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड जी ज़रूरत हूंदी आहे, छो त ॿूटा साह खणण जो अमल ॾींहं ई राति कंदा रहंदा आहिनि, जंहिंमें उन्हनि खे ऑक्सीजन खपंदी आहे। पर ॾींहं जे वक़्तु उहे फोटोसिंथेसिस यानी रोशनाई तरकीब जो अमल कंदा आहिनि, जंहिंमें हू कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु करे ऐं खुराक ठाहींदा आहिनि। इंसाननि खे ऐं जानवरनि खे वरी ऑक्सीजन जी ज़रूरत पवंदी आहे, छो त हवा मां ऑक्सीजन हासिल करे ऐं खाधे मां निशास्तो हासिल करे उन्हनि खे ॿारे ऐं इंसान जेको आहे ऐं जानदार तवानाई पैदा कंदा आहिनि। उहा तवानाई उन्हनि जे रोज़मर्रा जे कम में उन्हनि खे कमु ईंदी आहे। ऐं साह खणण जे अमल में ॿई इंसान ऐं जानवर कार्बन डाइऑक्साइड खे ख़ारिज करे छॾींदा आहिनि। हवा में सभिनी खां घणी जेका गैस आहे उहा नाइट्रोजन आहे। नाइट्रोजन ॿूटनि ऐं जानवरनि जी प्रोटीन या लहमियात जो बुनियादी अंसर हूंदो आहे। ॿूटनि ऐं जानवरनि जे नशोनुमा यानी ग्रोथ जे लाइ इहो तमामु ज़रूरी जुज़ो आहे। ॿूटा नाइट्रोजन पाड़ुनि रस्ते मिटीअ में मौजूदु जेके मुरकब आहिनि उन्हनि मां हासिल कंदा आहिनि, जीअं अमोनियम नाइट्रेट जब हूंदी आहे त उन में अमोनिया में बि नाइट्रोजन हूंदी आहे ऐं नाइट्रेट में बि जेको आहे उहो नाइट्रोजन हूंदी आहे। अहिड़ी तरह जेके भाण जब आहिनि उन्हनि में बि जेको आहे उहो नाइट्रोजन हूंदी आहे। जानवरनि खे नाइट्रोजन ॿूटनि ऐं ॿियनि जानवरनि खे खुराक तौरु इस्तेमालु करण सां हासिल थिए थी। हाणे जेके जानवर ॿूटा आहिनि उन्हनि त ज़मीन मां हासिल कई, पोइ जॾहिं इंसान उहे ॿूटा खाधा या ॿिए कंहिं जानवर उहे ॿूटा खाधा, ॿूटनि में ॿूटनि जो फल यानी अनाज वग़ैरह बि शामिल आहे, त उहा जेका नाइट्रोजन आहे उहा हुन ॿूटे में हली वई, हुन ॿूटे खे जॾहिं इंसान खाधो या जानवर खाधो त उहा हुन जानवर में हली वई। असां जेको खाऊं था खाधो उन में बि असांखे नाइट्रोजन मिले थी। भला हवा जा कम कहिड़ा आहिनि। हवा पहिरियों कमु माहौल खे बरक़रार रखण जो कंदी आहे। असांजे वायुमंडल में यानी फिज़ा यानी एटमॉस्फेयर में उनजे बिल्कुलु मथां ओज़ोन गैस जो हिकिड़ो त हूंदो आहे। ओज़ोन ऑक्सीजन गैस जो हिकिड़ो क़िस्म आहे। हाणे जेका सिज जी रोशनी आहे उन सां गॾु अल्ट्रावायलेट रोशनियूं बि ईंदियूं आहिनि, अल्ट्रावायलेट रेज़ या अल्ट्रावायलेट शुआऊं उहे बि ईंदियूं आहिनि। उहे एतिरियूं तेज़ शुआऊं हूंदियूं आहिनि जो उहे जंहिं शइ ते पवनि जेकर उनखे साड़े छॾनि फौरन। सो ओज़ोन जे तह जो कमु इहो हूंदो आहे जो उन्हनि अल्ट्रावायलेट रोशन शुआउनि खे ज़मीन ताईं न पहुचाइण ॾींदी आहे, उते ई उन्हनि खे जेको आहे उहो रोके छॾींदी आहे। असांखे अल्ट्रावायलेट शुआउनि खां महफ़ूज़ रखण जो हिकिड़ो कमु आहे हवा जो। असां ॾिसी चुका आहियूं जॾहिं असां कार्बन डाइऑक्साइड जे बारे में पढ़ियो हो त नाइट्रोजन ऐं ऑक्सीजन जेके आहिनि उहे गर्मीअ खे जज़्ब न कंदियूं आहिनि ऐं उहे गर्मीअ खे रोकींदियूं आहिनि। सिर्फ़ु ग्रीन हाउस गैसिस जेके कार्बन डाइऑक्साइड थी, मीथेन थी, पाणीअ जा बुखार थिया, उहे ई गरम थींदियूं आहिनि ऐं उहे जेको आहे उहो असांजे माहौल खे गर्मी पहुचाईंदियूं आहिनि।
सो जेकॾहिं ॾींहं जो वक़्तु हुजे ऐं सिज जी तेज़ रोशनी हुजे ऐं जेकॾहिं ऑक्सीजन ऐं नाइट्रोजन न हुजनि, जेकर सॼी गर्मी सिज जी असां ताईं पहुचे। सो नाइट्रोजन ऐं ऑक्सीजन उनखे रोकनि था, उनखे असांखे गर्मीअ खां महफ़ूज़ था रहनि। यानी हवा ॾींहं जे वक़्तु सिज जी तेज़ गर्मीअ खे असां ताईं पहुचण खां रोके थी। पर थोरे मक़दार में मौजूदु ग्रीन हाउस गैसूं माहौल खे मुनासिब हद ताईं गरम रखनि थियूं। ऐं राति जे वक़्तु वरी धरतीअ जे मथासिरे ते जेका गर्मी हूंदी आहे उनखे माहौल में मुंतक़िल करे माहौल खे इंतिहाई थधे थियण खां बचाए थी। इहो बि हवा जो हिकिड़ो कमु आहे। जेका चुरंदड़ हवा आहे यानी विंड आहे, यानी घुलंदड़ हवा, विंड में ताक़त, तवानाई ऐं ज़ोर हूंदो आहे। इंसान उन ताक़त खे इस्तेमालु कंदो आहे, जीअं सिड़हनि वारियूं ॿेड़ियूं हूंदियूं आहिनि, हीअं सेल बोट्स आहिनि, बादबानी जहाज़ आहिनि, उहे जेके तरंदा आहिनि, इनजे करे ग्लाइडर्स जेके आहिनि यानी हवाई ॿेड़ा, उहे उन हवा जे करे ई, हवा जी ताक़त जे करे ई उॾामंदा आहिनि। चुरंदड़ हवा ते असां जेको आहे पखियुनि वारियूं चकियूं यानी विंड मिल्स जेके अटे पीहण लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि, पंप यानी विंड पंप्स जेके पाणी छिकण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, ऐं विंड टर्बाइन्स जेके बिजली पैदा करण लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि, उहे सभु चुरंदड़ हवा ते यानी विंड जे मदार ते, विंड जे दारो मदार ते कमु कंदा आहिनि। घुलंदड़ यानी मुतहरक हवा ॿिजनि जे पखिड़ण जो बि कमु कंदी आहे। हवा लॻंदी आहे त जेके ॿिज पैदा थींदा आहिनि ॿूटनि में, उहे उॾामी ऐं परे परे ताईं पहुचंदा आहिनि। इहो ॿूटो जेको आहे उहो वरी उन ॿियनि जॻहियुनि ते पैदा थींदो आहे। भला हीउ चाचो छा पियो थो करे? हे त मुंहिंजे ख़्याल में साइकिल में हवा पियो थो भरे, पर कीअं पियो थो भरे हवा? ॾिस, हिकिड़ो डंडी अथसि, उनखे दॿाए पियो थो, उन मां जेको आहे उहो वरी साइकिल में हवा पई थी वञे न पाइप मां। दॿाइण सां छा पियो थो थिए? हवा दॿिजे थी। त छा थो इस्तेमालु करे? दॿियल हवा खे इस्तेमालु थो करे। इहा हवा जेका इस्तेमालु कंदा आहियूं, जेका साइकिलनि में भरजंदी आहे, उनखे असां दॿियल हवा या कंप्रेस्ड एयर चवंदा आहियूं। सो कंप्रेस्ड एयर जा पंहिंजा कम आहिनि। कंप्रेस्ड एयर गाॾियुनि जे टायरनि यानी ट्यूबनि में भरजंदी आहे। कंप्रेस्ड एयर मशीनूं हलाइण लाइ इस्तेमालु थींदी आहे, जेके ड्रिल मशीनूं आहिनि, हैमर्स आहिनि, स्क्रू ड्राइवर्स आहिनि, रेंचिस आहिनि, इहे काफ़ी जेके आहिनि उहे हवा सां इस्तेमालु थींदियूं आहिनि, कंप्रेस्ड एयर सां इस्तेमालु थींदियूं आहिनि। असांजे डेंटिस्ट यानी ॾंदनि वारे डॉक्टर जा त सभु जेके बि औज़ार आहिनि न, ड्रिल मशीनूं थियूं या जेका सफ़ाई करण वारा औज़ार थिया, उहे सभु औज़ार जेके आहिनि उहे कंप्रेस्ड एयर सां यानी दॿियल हवा सां हलंदा आहिनि। कारखाननि में वॾियूं वॾियूं मशीनूं जेके लोहार को कमु कंदियूं आहिनि या ॿियो कमु कंदियूं आहिनि, उहे बि कंप्रेस्ड एयर सां यानी दॿियल हवा सां हलंदियूं आहिनि। वॾियुनि खाणियुनि में जेके हैमर्स इस्तेमालु थींदा आहिनि या ड्रिल्स इस्तेमालु थींदियूं आहिनि, जंहिंसां असां मुख़्तलिफ़ मिनरल्स हासिलु कंदा आहियूं, मदनियात हासिलु कंदा आहियूं, उहो बि कंप्रेस्ड एयर सां हलंदियूं आहिनि। अंदरि खाणियुनि में, कोयलनि जे खाणियुनि में, ॿियनि खाणियुनि में जेके नंढा हैंड हैमर्स हूंदा आहिनि, हथ सां इस्तेमालु करण वारा हैमर्स, उहे बि कंप्रेस्ड एयर सां हलंदा आहिनि। इन खां अलावा ज़राइत में बि मुख़्तलिफ़ मशीन हूंदियूं आहिनि जेके कंप्रेस्ड एयर सां हूंदियूं आहिनि। हीअ फुटियुनि खे चूंडण वारी हिकिड़ी मशीन आहे जेका कंप्रेस्ड एयर ते हलंदी आहे। असांखे हवा जी जोड़जक यानी कंपोज़िशन जे बारे में त अंदाज़ो आहे। असांखे ख़बर आहे त हवा में नाइट्रोजन, ऑक्सीजन, आर्गन, कार्बन डाइऑक्साइड ऐं ॿियूं गैसूं हूंदियूं आहिनि। तक़रीबन 78% नाइट्रोजन, 21% ऑक्सीजन, 1% खां थोरो घटि आर्गन ऐं बाक़ी ॿियूं गैसूं हूंदियूं आहिनि। पर अचो त हाणे थोरो वधीक तफ़सील सां इहे अंग अखर ॾिसूं। हिकिड़ी ॻाल्हि ख़्यालु कजो त इहे अंग अखर हर जाइ ते हिकु जहिड़ा कोन हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ जायुनि ते थोरो घणो, तमामु थोरो जेको आहे उहो फ़र्क़ु हूंदो आहे मुख़्तलिफ़ शयुनि में। जेकॾहिं मां हिकिड़े दॿे में सम्झो त ऑक्सीजन सॼी हवा खणा ऐं उन दॿे जा मां 2500 यानी 2500 नंढा नंढा क्यूब ठाहियां। इहे जेके नंढा नंढा क्यूब आहिनि 2500 ठहियल आहिनि। त छा थींदो त उन्हनि क्यूबनि मां 1951 क्यूब हूंदा नाइट्रोजन जा, 524 क्यूब हूंदा ऑक्सीजन जा, 23 क्यूब हूंदा आर्गन जा, हिकु हिकु तक़रीबन क्यूब जेको हूंदो आहे उहो हूंदो कार्बन डाइऑक्साइड ऐं गैस जो। हिन मां तस्वीर मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त कंहिं गैस जी केतिरी असां वटि मक़दार आहे या तनासिब आहे हवा में। पर भला ईअं अंदाज़ो लॻाइणु सही आहे त 2500 मां 1951 न यादि कयो तव्हां 5 दर्जे में पोएं साल पढ़ियो हो हिकिड़ी शइ खे जंहिंखे असां सैकड़ो चइबो आहे। हीअ तव्हांखे तस्वीर यादि ईंदी पंहिंजी किताब मां, हीअ तव्हांखे यादि ईंदो सैकड़ो असां कीअं कढियो। सैकड़ो
उहो हूंदो आहे 100 मां केतिरा असां कहिड़ी शइ ॼाणूं उनखे सैकड़ो चइबो आहे। यानी परसेंट आहे पार्ट्स आउट ऑफ 100, उनखे पर सेंट, पर माना फी ऐं सेंट माना 100, हर 100 ते। सो असां परसेंटेज में ॾिसंदा आहियूं जंहिं शइ जो मक़दार या तनासिब असांखे कंहिं शइ में ॾिसणो हूंदो आहे। सो अचो त हिन हवा खे बि असां ॾिसूं त उन में कहिड़ी गैस जी केतिरी परसेंटेज आहे। सो जेकॾहिं असां ॾिसंदासीं, मां हिते कुझु वधीक प्रिसिशन सां ॾेखारियो आहे, जेका नाइट्रोजन आहे त 78.07900% आहे। ऑक्सीजन 21 पूरो कोन्हे, 21 खां थोरो घटि आहे, यानी 20.9455 आहे। आर्गन बि 1% खां थोरो घटि आहे, यानी 0.9339 आहे। कार्बन डाइऑक्साइड 0.0408% आहे। ऐं ॿियूं गैसूं 0.00255 आहिनि। हिन ॿिनि गैसुनि में कहिड़ियूं आहिनि? हाइड्रोजन, मीथेन ऐं ॿियूं नोबल गैसूं आहिनि। मीथेन जेका आहे उहा केतिरी आहे? 0.002, नियान 0.0001818। त ही मां पढ़ां पियो थो, पर एतिरा नंढा ई आहिनि अंग, अखर या अदद, जो उनखे सम्झणु मुश्किल आहे। त इनजे करे साइंसदान छा ख़बर अथव छा कयो आहे? जो बजाए इन जे जो असां सैकड़ो ॾिसूं, यानी 100 मां ॾिसूं, असां ॾिसंदासीं त 10 लखनि में इन शइ जो केतिरो मक़दार आहे। यानी असां जेको आहे पार्ट्स पर मिलियन ॾिसंदा आहियूं, यानी 10 लखनि में पार्ट्स आउट ऑफ 1 मिलियन। इनखे असां PPM चवंदा आहियूं, या 10 लखनि में केतिरा असां, निशानी जेका आहे उहा आहे PPM। सो हाणे जेकॾहिं असां इहो जेको ॾिसी आयासीं गैसुनि जी कंपोज़िशन हवा में केतिरियूं आहिनि सैकड़ो, उनखे मां ॾिसां हिन जदवल में मूंखे ख़बर पवंदी त नाइट्रोजन जेका आहे निशान एन आहे, बसि 78.08 आहे ऐं 7,80,790 PPM आहे। यानी इन जा 10 लखनि में 7,80,790 हिसा आहिनि। अहिड़ी तरह ऑक्सीजन 20.94%, यानी 2,09,445 PPM आहे। आर्गन 0.93% आहे, यानी 9,339 PPM आहे। कार्बन डाइऑक्साइड 0.04% आहे, 400.82 PPM आहे। नियान जेको आहे ओहिड़ी तरह 18.21 PPM आहे। एतिरो नंढो आहे जो मूं परसेंटेज में त ॾिसण ई हाणे छॾियो। हीलियम 5.24 PPM, यानी पार्ट्स पर मिलियन, यानी 10 लखनि ते 5.24 हिसा। क्रिप्टॉन 1.14, हाइड्रोजन त एतिरी घटि आहे जो 10 लखनि में तक़रीबन अधु हिसो आहे। ज़ीनान अञा बि घटि आहे ऐं 10 लखनि में 0.09 हिसो आहे, यानी 0.09 PPM आहे। अहिड़ी तरह असां पंहिंजे गैसुनि जो ॾिठो त केतिरो गैसूं केतिरे मक़दार में असांजे हवा में मौजूदु आहिनि। असांखे कार्बन डाइऑक्साइड गैस जी अहमियत जी ख़बर आहे, असां पहिरीं पढ़ी चुका आहियूं त कार्बन डाइऑक्साइड गैस कुदरती तौर ते एतिरी कोन हुई, इन में असां बि इज़ाफ़ो कयो आहे। सो जेकॾहिं ॾिठो वञे त जेकॾहिं 0.04 जेकॾहिं असां सम्झूं त इहा पूरी आहे, त इन में 96% जेको आहे उहो त कुदरती तौर ते आहे, नेचुरली अकरिंग आहे, पर 3.225% जेका आहे उहा आहे इंसाननि में वधाई आहे, इंसान उनखे अञा बि वधाए थो। असांखे ख़बर आहे त इंसान सनअती तरक़ीअ ख़ातिर पंहिंजी हवा खे आलूदा कंदो थो रहे, ऐं असां मुस्तक़िल हवा में कार्बन डाइऑक्साइड जो इज़ाफ़ो कंदा था रहियूं, जेको असांजे पंहिंजे माहौल लाइ ख़तरनाक आहे, असांजे पंहिंजे बका लाइ ख़तरनाक आहे। इन खां अलावा मुख़्तलिफ़ अहिड़ा कीमियाई ग़िज़ा जिनखे CFC चइबो आहे, उहे बि असां हवा में विछलाईंदा था रहूं, ऐं उहे त अहिड़ा ख़तरनाक आहिनि जो जॾहिं मथे था वञनि त उहे ओज़ोन खे नुक़सान था पहुचाइनि। ओज़ोन जे तह में टुंग थी सघे थो, ऐं उन मां अल्ट्रा वायलेट शुआऊं ज़मीन ते किरी सघनि थियूं, ऐं उहे शुआऊं जंहिं शइ ते किरंदियूं, जंहिं इंसान ते किरंदियूं, जंहिं जानवर ते किरंदियूं, उनखे उफट साड़े छॾींदियूं। सो असां जेको आहे उहो हथ चुरांद कंदा था रहूं मुस्तक़िल। असांखे घुर्जे त असां पंहिंजे हवा जे ऐं पंहिंजे माहौल जी हिफ़ाज़त कयूं, उनखे वधीक आलूदगीअ खां बचायूं, ऐं उनखे बरक़रार रखूं जंहिं तरीक़े सां कुदरत असांखे उहा ॾिनी आहे।
सो अचो त गॾिजी असां माहौल जे बचाइण लाइ, हवा जे बचाइण लाइ कुझु कमु कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।